नंढ मस्ती जे हायर सेकेंडरी स्कूल में एकता जी तकरीब को ठाहे वई शागिर्दनि टेबलोस पेश किया। वधीक तफ़सील जी रिपोर्ट में रनोबस ऐं भरपास वारे इलाइक़नि अंदरि काउश ऐं KTN न्यूज़ पारां ऐलानियल असां सिंधु जा वारस आहियूं जे सिरे हेठि एकता जूं तयारियूं जेके आहिनि ज़ोर शोर सां जारी आहिनि। हिन सिलसिले में टंडो मस्ती भरिसां गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल पीर बादल शहर में उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां हिकु रंगारंग एकता तकरीब मुनक़द कई वई आहे, जिते शागिर्दनि ऐं उस्तादनि KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त दस ॼाणो KTN न्यूज़ खे KTN न्यूज़ जेको स्लोगन ॾिनो आहे सॼी सिंध खे गॾु कयो आहे। असां भरपूर उनजी हिमायत कयूं था, भरपूर सेलिब्रेट कंदासीं। पहिरीं डिसंबर ते सॼी सिंध कीअं असां बि हुन सां गॾु हूंदासीं, शाना बशाना हूंदासीं। सिंध धरती जेका असांजी माउ आहे, अॼु असांजे हिननि ॿारनि में उस्तादनि में उहो जोश ऐं जज़्बो अहिड़ो वलवलो आहे, महसूस ईअं थो थिए ऐं हक़ीक़त बि इहा आहे त असां सिंध जा वारिस आहियूं। सिंध जेको आहे सो हर पासे माला कल्चर सां बि ऐं ज़राए सां जेके बि वसाइल आहिनि असांजा अलहमदिल्ला भरपूर आहिनि, पर ॾुख हिन ॻाल्हि जो थिए थो पियो त जेके मुआहिदा असांजे सिंधू दरिया ते थियल हुया असांजा उन्हनि ते को कैनाल न निकिरंदो ऐं ॾुख थिए थो पियो त असांजी सिंध खे अॻु में ई पाणी जी वॾी खोट आहे। इहो जेको आहे सिंध जे दरिया ते ॿिया कैनाल निकिरणु इहा अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। KTN जेको स्लोगन ॾिनो आहे वक़्त जी अहम ज़रूरत हुई, जेको दरिया खे असां जेके सुकायो थो वञे ऐं उन जो मुंहुं मोड़ियो थो वञे, उन जे लाइ असांखे जेको स्लोगन ॾेई बाशऊर बाज़मीर इंसाननि खे पंहिंजो किरदारु अदा करण जे लाइ जेको इहे असांखे क़दम खणण जे लाइ ॾिनो वियो आहे, तमामु असां हुनजो आजादा कयूं ऐं सलाम था पेश कयूं KTN जे सरवाण खे। त असां सिंधू जा वारस आहियूं ऐं असां वाक़ई सिंधू जा वारस आहियूं। हिन वक़्तु सिंध ते जेको आहे पाणीअ ते दाड़ो लॻी रहियो आहे। असां हुन करे असां जेको आहे सुञाणंदड़नि खे रिक्वेस्ट कंदासीं त महिरबानी करे आवाज़ उथारियो, न त असांजी सिंध जूं ज़मीनूं बंजर थींदियूं। असांजो सॼो जेको आहे सिस्टम जेको आहे ज़रात ते असां हारी माण्हू आहियूं। जेको आहे सिंध जे चैनल KTN खे इहो एज़ाज़ हासिल आहे त हिन सक़ाफ़ती ॾींहं जी शुरूआत जो नारो हुन हुयो, अॼु हिन दफ़े हुनजो नारो आहे असीं सिंधूअ जा वारस आहियूं। असांजो ईद जो ॾियारो आहे, असांखे खपे त ख़ुशी मल्हायूं, हर हिकु सिंधी खे खपे त ख़ुशी मल्हाए। जीअं हायर सेकेंडरी स्कूल पीर बादल शहर में सकाफ़त थी रही है ऐं तमामु भली अंदाज़ सां शागिर्द परफॉर्म करे रहिया आहिनि। कैमरामैन जावेद बलोच सां गॾु